अस्सलामुअलैकुम दोस्तों, कीअं आहियो तव्हां? उम्मीद आहे त सभु ख़ैरियत सां हूंदा ऐं ख़ुशि हूंदा। दोस्तों, ड्रामा सीरियल ज़हर ज़िंदगी जे ईंदड़ नए एपिसोड में छा रईस गफ़ार ख़ान उमिरे जे सआदत लाइ वेंदो? छा पंहिंजा सभु कमकार रईस कमाल ख़ान जे हवाले कंदो? छा हिकु दफ़ो ॿीहर रईस कमाल ख़ान रब्बन ऐं राणीअ जे दर ते वञी उन्हनि खां माफ़ी वठंदो? छा पठाणी रईस कमाल ख़ान सां गॾु वञण लाइ तयारु थींदी? छा ओठो सूमर हथां रबन ते हमिलो कराईंदो? छा ओठो वारिस खे ज़मीन जी विरासत करे ॾींदो? तफ़सीली ॻाल्हि ॿोल शुरू करण खां पहिरियां तव्हां सभिनी दोस्तनि खां हिकिड़ी नंढड़ी गुज़ारिश आहे, जेकॾहिं तव्हां अञा ताईं असांजे वीडियो खे लाइक नाहे कयो त वीडियो खे लाइक करे छॾींदा ऐं चैनल ते नवां आहियो त अहिड़े क़िस्म जा वधीक वीडियोज़ ॾिसण लाइ असांजे चैनल MJ ऑफिशियल खे सब्सक्राइब करे बेल आइकन जे बटन खे आल ते सेट करे छॾींदा। दोस्तों, हलूं था पंहिंजे मेन टॉपिक जे तरफ़। त ड्रामा सीरियल ज़हर ज़िंदगीअ जे ईंदड़ नए एपिसोड में तव्हां ॾिसंदा त रईस गफ़ार ख़ान ऐं उन जी ज़ाल उमिरे जे लाइ निकिरी हलिया वेंदा ऐं पोयां ॻोठ जा सभु कमकार रईस कमाल ख़ान जे हथ में ॾेई छॾींदा। रईस कमाल ख़ान हिकु दफ़ो ॿीहर रबन ऐं राणीअ जे दर ते वञी उन्हनि खां माफ़ी वठंदो, जंहिं बैदि हू पठाणीअ खे परचाए पंहिंजे घर वठी ईंदो। सूमर ओठे जे चवण ते अची रबन जे मथां खूनी हमिलो कंदो ऐं इन जो इल्ज़ाम रईस कमाल ख़ान जे मथां ईंदो। ऐं दोस्तों, असां तव्हांखे वधीक ॿुधाईंदा हलूं त ओठो वारिस खे ज़मीन मां कॾहिं बि हिसो कोन ॾींदो ऐं वारिस ज़िद में अची ओठे खे मारण जी कोशिश कंदो। दोस्तों, ही हुई असांजी अॼु जी वीडियो। उम्मीद आहे त तव्हां सभिनी खे पसंदि आयो हूंदो। तमामु जल्द मिलंदासीं हिकु नए वीडियो सां गॾु। तेसिताईं माशाअल्लाह दोस्तों।